अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल सुजाग न्यूज़ वन आया वज़ीर दरिया खान मरियम ख़बर शामिल कयूं था। गुलाम मुर्तज़ा अराई जी पूरे सिंध वांगुरु अॼु दरिया खान मरियम में जिनसी ज़्यादती जो शिकार बुशरा राजपर अफशान शाहानी मोनिका लाड़क ऐं ॿियनि नियाणियुनि खे इंसाफ़ ॾियण लाइ ख़िदमत इंसानी सिंध तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे खे ख़िदमत इंसानी सिंध जे चेयरमैन गुलाम मुर्तज़ा अराई, डॉक्टर दिलमुराद ख़ासकेली, राव वाजिद अली ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध अंदरि ज़्यादती जो शिकार थियल नियाणियुनि जूं आहूं ऐं गम भरिया दास्तान ॿुधी असांजा कंध शर्म सां झुकी विया आहिनि। हुकूमत तरफ़ां रेप ख़िलाफ़ कानून पास करण बावजूदि अहिड़नि वेची जानवरनि ख़िलाफ़ का बि मुअसर कार्रवाई न आहे थी, जंहिं करे असांजूं नियाणियूं स्कूल वञण वक़्तु ऐं स्कूल खां वापसी अचण वक़्तु पाण खे गैर महफ़ूज़ महसूस करे रहियूं आहिनि। अॻवाननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान वज़ीर आला सिंध IG सिंध खां मुतालबो कयो आहे त सिंध अंदरि अहिड़नि शर्मनाक वाक़िअनि में मुलवस जवाबदारनि खे फौरन गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन।